जेकॾहिं चाकर खान हिते आयल आहे त मूंखे पूरी पक आहे त हू मंसूर खान जी उताक ते रहियल हूंदो, छो त मंसूर खान जा हुन सां पुराणा तालुकात आहिनि। पोइ त करम खान मंसूर खान खे त इहा पूरी पक हूंदी त मां तव्हांजी उताक ते रहियल आहे। हा जाबिर, मंसूर खान खे पूरी पक आहे त तव्हां मूं वटि रहियल आहियो। हिन जो मक़सदु करम खान त असां हिते बि सुकून सां नथा रही सघूं, असांजे मथां केॾी महिल बि हमलो थी सघे थो न, ईअं न? करम खान जी औताक ते हमिलो करणु एतिरो सवलो न आहे क़ासिम। मंसूर खान इहो कॾहिं बि न चाहींदो त तव्हांजे करे असांजे विच में दुश्मनी पैदा थिए, छो त हीउ हमिलो मुंहिंजी औताक ते न पर मुंहिंजे पूरे ॻोठ ते सम्झो वेंदो, ऐं पोइ असां ॿिन्ही जे विच में दुश्मनी जी उहा बाहि भड़की उथंदी जो उनखे केर बि विसाए न सघंदो। करम खान मन असां पोइ पक सम्झूं न, असांखे हिते को बि खुटको न आहे, असां सुकून सां सुम्ही सघूं था। हा जाबिर, तव्हां ॿिन्हिनि जी ज़िंदगी जो ज़िमो मूं खंयो आहे। अलाह जे तरफ़ां इज़राइल अचे अव्हां जो साह न कढे। बाक़ी मंसूर ऐं चाकर खान जे माण्हुनि में एतिरो दम ई नाहे जो मुंहिंजी औताक ते अची हमिलो कनि, छो त मां पाण ताक़त रखां थो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।